अंबर में तकरारी कैनालन खिलाफ जिनाबाग ऐं ॿियनि इलाइक़े वासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे हुकूमत खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे में शेरिन ऐं नंढड़नि ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। संदन चवणु हो त पाणी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, सिंधू मां कैनाल कढणु कोन ॾींदासीं। हालाणी में पीपी शहीद भुट्टो जे सरवाण जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अॻवानी में परचम कुशाई कई वई। 68 मोरी भरिसां जीलानी स्टाफ वटि बिरोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी वियो। प्लाट जी मामूली ॻाल्हि तां भाइरनि जो पाण में झेड़े में लच्छूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 7 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। मेहड़ में सेकंड एडिशनल सेशन जज सैयद एजाज शाह जी अदालत पारां झेड़े जे केस में 5 जवाबदार असगर ज़रदारी, अब्दुल जब्बार, हसन, अरशाद ऐं आसिफ जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द थियण ते गिरफ़्तारी जा आर्डर जारी कया। पुलिस ऐं जवाबदारनि विच में छिकताण सबबि 5 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया, जॾहिं त 2 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। अदालती कार्रवाई दौरान गोड़ थियण सबबि जज बि अदालत मां ॿाहिरि निकिरी आया। नवदेरो जे फ़कीर मोहम्मद ईसा मदरसे वारे इलाइक़े में गोली लॻण सबबि नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पियो। मुबैना जवाबदार आदिल शाहणी पंहिंजे सॻे सोट वकील ख़ालिद शाहणी जे नंढे पुटु फरहान शाहणी खे गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो। वाक़िए बाबति नवदेरो थाणे ते धुरियुनि पारां को बि इतला नाहे ॾिनो वियो। आदिल शाहणी घर जे हिकु कमरे खे बाहि ॾेई छॾी आहे। इतला ते फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण लाइ पहुची वियो। नवदेरो शहर जे जग चौक वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर विच में टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि जी सुञाणप ख़ालिद भुट्टो ऐं इसाक शाहणी जे नाले सां थी। वाक़िए वारे हंधि बीठल मक़ामी माण्हुनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। मेहड़ में कारपोरेट फार्मिंग ऐं कैनाल कढण ख़िलाफ़ बबरलो धरणे जी हिमायत में सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां सिंध जे मशहूर टीवी अदाकार ऐं फनकारनि पारां पैदल मार्च कयो वियो। दादू में मखदूम बिलावल थाणे भरिसां पार्को लाइन मां तेल चोरी थियण जो इंकशाफ। इतला ते पार्को टीम पहुची वई। वाक़िए जी जांच शुरू। पार्को टीम बूबक लाइन 34 किलोमीटर ते तेल चोरी कयो वियो। पार्को टीम मूजिबि तेल चोरी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। जेकमाबाद में फ़लस्तीन में जारी इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ जमायत इस्लामी जे सॾ ते शटर बंद हड़ताल कई वई। शहर जूं मुख्य बाज़ारूं कारोबारी मर्कज़ बंद रहिया। शहर में जमायत इस्लामी जे कारकुननि पारां गश्त पिणु कयो वियो ऐं दुकानदारनि खे शटर बंद करण जी अपील कई वई। ॿिए पासे डिग्री में मज़लूम फ़लस्तीनी अवाम ऐं पाक फ़ौज जी हिमायत में ख़ान साइंसिस अकेडमी पारां ख़ान दर्स, शहबाज़ चांग ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि खां थींदे प्रेस क्लब डिग्री ते पहुती। रैली में शरीक उस्तादनि, शागिर्दनि ऐं शेरिन पाक फ़ौज ऐं फ़लस्तीन जे हक़ में नारा हंया। रैली खे ख़ान दर्स ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इसराइल इंसानी हक़नि ते लताड़ कंदे फ़लस्तीन जे मज़लूम अवाम जो बेगुनाह खून वहाए रहियो आहे।